अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन रगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे एच टी सोरली। शाह लतीफ़ जे मग़रबी पारखुनि में एच टी सोरली जो नालो आम आहे। संदसि मुकमल नालो हर्बर्ट टावर्स सोरली हो। साल 1918 में हू हैदराबाद में डिप्टी कलेक्टर थी आयो ऐं उते हुन वटि अदीब ॼेठमल परसराम क़ैदी थी आयो। ॼेठमल ते उहो केस शाह लतीफ़ जो हिकु शेर पंहिंजी अख़बार में एडिटोरियल मथां लिखण बाबति हो। उहो शेर ही हो त अॻियां अॾिन वटि पोयनि सिर संभाया, काटत पवेन क़बूल में मछण भाई घटि, मथां मुहायनि जा पिया न ॾिसी पट, कलाल की हट कुसण जो कोप है। ॼेठमल परसराम ते उहो इल्ज़ाम लॻायो वियो त हू शाह लतीफ़ जे शेरनि वसीले माण्हुनि खे बग़ावत ते उभारे थो। एच टी सोरली उहो केस हलाए खेसि 4 साल सज़ा त ॾिनी, पर बाद में सिंधी ॿोली सिखी शाह लतीफ़ खे पढ़णु लॻो। 1938 में हुन शाह लतीफ़ जी शाइरी ते तहक़ीक़ी किताब शाह लतीफ़ आ भिट लिखी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां PhD हासिल कई। उहो किताब 1940 में लंडन में शाया थियो। एच टी सोरली जो ॿियो अहम किताब मुज़ा प्रोविगंस पिणु 1940 में एडिनबरा यूनिवर्सिटी इंग्लैंड मां शाया थियो। एच टी सोरली हिन किताब में दुनिया जे 13 मशहूर शाइरनि जा चूंड कलाम ॾेई पंहिंजो आलमानो रायो ॾिनो आहे त शाह लतीफ़ दुनिया जो वॾे मां वॾो शाइर आहे।